خلق الإنسان وعلمه البيان وجعله موعظة وحجة ورحمة لذوي الإيمان لا ريب فيه ولم يجعل له عوجا. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. قال الله تبارك وتعالى في كلام القديم والفرقان الحميد: وإذ قال عيسى ابن مريم يا بني إسرائيل إني رسول الله إليكم مصدقا لما بين يدي من التوراة ومبشرا برسول يأتي من بعد اسمه أحمد. فلما جاءهم بالبينات قالوا هذا سحر مبين. ومن أظلم ممن افترى على الله الكذب وهو يدعى إلى الإسلام والله لا يهدي القوم الظالمين. يريدون ليطفئوا نور الله بأفواههم والله متم نوره ولو كره الكافرون. هو الذي أرسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله ولو كره المشركون. صدق الله العظيم. وبلغنا رسوله النبي الأمي الصادق الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين.
इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वो आए जिनके आने के लिए ज़माने को ज़रूरत थी, वो आए जिनकी आने के लिए ज़माने को ज़रूरत थी, वो आए जिनकी आमद के लिए बेचैन फितरत थी, वो आए जिनके लिए काबा तरसता था, वो आए जिनके आने के लिए अर्शे आज़म उजाला था। मुहम्मदुर रसूलुल्लाह सभईचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नंढा वॾा पोढ़ा जवान मंगणे जा साहिबान, हिन दावत आयल मेहमान। मुस्तफ़ा जो ज़ाती नालो मुहम्मद अहमद वरतो वञे, पढ़ियो वञे, ॿुधो वञे त आशिक ईमानदार जे मथां लाज़िम थी थो पवे त कम से कम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो जुमिलो ज़रूर चवे। मुहम्मद रसूलुल्लाह आपका हमसर बीच जहां नहीं है, जहाँ आपकी पहुँच है मदनी वो फरिश्तों का मकाम नहीं है। मुहम्मद रसूलुल्लाह आपका हमसर हो नहीं सकता, बशर हो या फरिश्ता हो बराबर हो नहीं सकता। मुहम्मद रसूलुल्लाह आपसे जिसको उल्फत नहीं, मोहब्बत नहीं, वो इंसान नहीं। मेरी दानिश में वो काफर है, मुसलमान नहीं। क्योंकि सर से लेकर पाँव तक तनवीर ही तनवीर है, मुँह से जो निकले जुमला कुरान वो तकरीर है। सोचती है दिल में दुनिया मुस्तफ़ा को देख कर, सोचती है दिल में दुनिया मुस्तफ़ा को देख कर, वो मुसव्विर कैसा होगा जिसकी ये तस्वीर है। चाँद से तशबीह देना ये भी क्या इंसाफ है, चाँद के मुँह पे शाइयाँ मेरे मदनी का चेहरा साफ है। चंद्र चवाए सचू जे मठियो मोर न भाई, चंद्र चवाए सचू जे कावड़ की न करें, कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गचो। आशिको अब्दुल लतीफ़ चवे मुँह में बरई मचो, तब मटु न भायाए प्री मुहम्मद जे। चंद्र बेचो ॾींहं रात जा तू तो सव सव करें सिंगार, पहुची न सघंदे पिरीअ जे तुड़े हीला करें हज़ार। आशिक़ अब्दुल लतीफ़ चवे तुंहिंजी सभु ॼमार, मुंहिंजे महबूब जो दम हिकिड़ो। छो त अर्श खां फर्श ते अरबी वयो, फर्श खां अर्श ते अरबी वयो, बलगल उला बिकमालिही।
फरशखा अरशते अरबी वयो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफद जा बिजमालिही। सोणो सजण सब खां हुयो, सोणो सजण सब खां हुयो हसनत जमी खिसालिही। ए अदा मोमिन दिल सां पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यातिही व अहल बैतिही अजमाइन। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम सामीन इज़ाम आयल मेहमान पढ़ियो तम रब जो कुरान कुछ घड़ियों कर ध्यान दराजी थे रहमान मालिक त एडो मेहरबान जह दिनो कुरान आहे ध्यान इन जो वडो शान इन में जन्नत जो सामान पर खटे जेको जवान। ए मंगना साहिबान मंगने जाओ खुश नसीब हूँ और जेके दावत आयल हन छो त खैरात फी सबीलिल्लाह जो भी एहतमाम छला जो रब करीम सजे इलाइके मां के केड़े गोठ मां के वाहन वस्तन मां शहरन मां चूंड जी अल्लाह जे कुरान के बुधण लाए वेठा हो। शल रब करीम तवां सां जो बुधल बुधायल कबूल फरमाए क़यामत जे दिहाड़े तवां असांजे लाइ निजा जो सबब बणाए त सौदो सफ़ा सस्तो आ। 10 नवंबर 2020 वायद में न कभी गीह हाँ एडो तो ॾिनी ऐं पीह त गुज़रियल जलसे सालियाने जी भी कसर जो ऐं हाणे वारे जी भी। ये अल्लाह वारो ये बुजुर्ग दरवेश चए तो सही 2:30 बजे निमाज़ थींदी तंहिं करे 2:30 बजे ताईं हलो। हाणे टाइम छा थियो आहे छिके छिके वाइज़ कलाक हाँ उहे जवान ही जुई मों लॾे विया। चलो 2 कलाक तुझे मुताबिक सही आ छो त यार असांजो असदुल्ला अॻे कावड़ियो वेठो गुज़िरियल जलसे में कोन अची सघियो मांस चए पियो साईं उहा कसर ॾिजो। मां चयो ठीकु आहे 11 बजे फिक्स मुंहिंजो टाइम रखियल हो। हाणे 12 थी विया आहिनि कलाक गुज़री वियो आहे बाक़ी कलाक इंशाअल्लाह छो त समूरनि जो ख़्यालु रखिणो आहे। वेंदा मोहब्बत में मजबूरी में केड़ा मजबूरी में वेंदा हथ त मथे कन माशाअल्लाह वॾा सियाणा हो समझदार हो समझो पया हाँ भला केड़ा मोहब्बत में वेंदा उहे हथ मथे कयो छो त सुबुह जो पहर आ न हुजे आ मंझंद खां बाद में त कंहिंखे निंड वठी आ पोइ निंड में भी हथ मथे करे हा। भाग भला किस्मत चंगी आ जो रब करीम तवां असांखे चूंडियो आहे तवां असां चूंडियल हूं छो त 18,000 मखलूकात मंझां रब करीम इंसाननि खे चूंडियो आहे। इंसाननि मंझां रब करीम नबियनि रसूलनि खे चूंडियो आहे। नबियनि रसूलनि मंझां रब करीम मिठड़े मुहम्मद करीम खे चूंडियो आहे। गलत माण्हुनि खे समझायो थो वञे खुदा जो कसम आ उलमाए देवबंद जो अकीदो ईमान आ त कायनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबियनि जी जमात में भी मुहम्मद मुस्तफ़ा जे मट न को थियो आ न थींदो न आयो आ न ईंदो न ॼमियो आ न ॼमंदो छो त मक़सूद कायनात जंहिंजे करे रब ही जहान ठाहिया बणाया
ए मंगणे जा साहिबान थोड़ो कर ध्यान, मालिक थी पयो तव्हां सां ते मेहरबान, एड़ो कदरदान या मेहरबानी नाहे त ॿियो छा आहे जो तव्हां असांजी उम्र भी थोड़ी, मेहनत भी थोड़ी, मजदूरी घणी। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में ज़माने में हिकिड़ी पोढ़ी कुराड़ी औरत जी दुआ थी घुराए, अल्लाह जा नबी दुआ घुर, मुंहिंजो शहज़ादो नओ निहाल सग़ीर ॿार फ़ौत थी वियो आहे। नूह अलैहिस्सलाम दुआ जा हथ त खयां, पुछा कन पिया अम्मा उम्र घणी हसे? कुराड़ी चवण लगी अब्बा 350 साल उम्र हसे। 350 साल उम्र अञा सग़ीर ॿार आहे शहज़ादो। मां सम्झां थो हिते हूंदा 200 साल उम्र जा माण्हू। सॼे प्रियालय में कोट मीर मोहम्मद अहिड़ो माण्हू ॾेखारियो जंहिंजी 150 साल उम्र हुजे। अञा कट पीस कयूं भला 100 साल जो को मता लभी वञेव। 100 साल जो माण्हू उम्र वारो भी को न त हिसाब किताब त इहो 50 60 40 70 ताईं, 70 सफ़ा उम्र में कतर कि न। महबूब मुस्तफ़ा जी भी उम्र 63 साल हुई। घणा? 63 साल। हालांकि मक़सूद कायनात आ जंहिंजे करे रब जहान जोड़िया। ही रबियुल अव्वल जो महीनो आ, पैगंबर जे ॼमण ऐं विलाद जो महीनो आ। ओ गोठ दोस्त मोहम्मद मंगणे जा मुसलमान, जीअं पैगंबर जे आमद ऐं विलाद जो महीनो आ, अहिड़े तरीक़े सां इमामुल अंबिया जे विसाल जो भी महीनो आ, दुनिया छॾण वारो महीनो आ। पैगंबर जे अचण ॼमण जी तारीख़ में मुस्तफ़ा दुनिया जे अंदर आया, अम्मा आमना जे बतन मां जाया। तारीख़ में इख्तिलाफ़ आ, किन लिखियो रबियुल अव्वल जो महीनो 8 तारीख़, किन 12, किन 13, पर महबूब मुस्तफ़ा जे विसाल ऐं दुनिया के छॾण वारी तारीख़ में कोई इख्तिलाफ़ कोन्हे को। 12 रबियुल अव्वल आ। कचड़ी मंझंदा इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया मां बुरको मटायो आ। मुस्तफ़ा दुनिया छॾी आ, मुस्तफ़ा ते मौत वाक़िया। छो त मौत खां रब जी ज़ात पाक आ। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स के मौत जो मज़ो चखणो आ। मौत ज़िंदगी में हिकु दफ़ो ईंदो, हयाती ज़िंदगी में 2 दफ़ा मिलंदी। अमड़ जे पेट मां निकिरी करे दुनिया वारी हयाती ख़त्म थींदी, मरी वेंदासूं, क़ब्र में ईंदासूं। पोइ जेतिरा दुनिया जी ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा मरी वयासूं, मशर जे मैदान में वरी ॿीहर जीअरा थी पयासूं। हाणे ॿीहर जीअरा थींदासूं, वरी मौत को न ईंदो, ॿीहर मौत न ईंदो। हयाती 2 दफ़ा दुनिया वारी हयाती, मरी वयासीं, मौत अची वियो, वरी ॿीहर हयाती, हाणे मौत न ईंदो। पोड़ो थी मरी वए, पोइ बि अल्लाह क़यामत जे ॾियारे जन्नत में दाख़िल कंदी त जवान करे दाख़िल कंदी। छो त जन्नत आ फरहत जी जाइ, सुकून जी जाइ, लुत्फ़ जी जाइ। सेहत सही हूंदी, जवानी हूंदी, मस्ती हूंदी, मज़ो ई मज़ो आ। पोड़ो हूंदो त पियो खंघ खुरक कंदो। अॼुकल्ह त पोड़ा घर ॿारनि खे बि कोन था वणनि, नौजवान भी तंग थी विया आहिनि। पोड़ा निंड फिटाए छॾी थी। कुराड़ी अमड़ वेचाड़ी जीजल न्याणी चवे थी अम्मा निंड फिटाए छॾी थी, सॼी राति खंघे पई। ख़ुदा जी ज़ात जो कसम आ, जॾहिं इन मराहिल में माण्हू अचे थो त ज़िंदगीअ जा हिस्सा आहिनि। बचपन खां वठी करे जवानी, जवानी खां वठी करे शबाब जवानी, शबाब जवानी खां वठी करे पोढ़प मौत ताईं ज़िंदगी जा हिस्सा आहिनि। बचपन वारो ॿार वणंदो बि आ, केॾो बि लेदो हुजे,
अबू अम्मा प्यार करे पर जॾहिं पोड़ो थी वेंदो अखियूं नज़र छॾे वेंदियूं, कन ॿुधण छॾे वेंदा, पेर हलण छॾे वेंदा, हथ पकड़ण छॾे वेंदा। ज़ईफ़ा कमज़ोरा बीमारा बिस्तरे ते ज़ईफ़ी हालत में आ पियो आ। रब साईं कुरान में फरमायो वक़ज़ा रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। रब दो फरमाए मां फैसलो करे छॾियो आ, डबलिंग घट करे फैसलो करे छॾियो आ। ओ नौजवान जॾहिं अबू अम्मा बीमार थी पवे या पोड़प में अची वञे, रब दो फरमाए हाणे नौजवान जे मथां लाज़िम आ त अबे अम्मा के झिणक बि न ॾे, उफ बि न चवे, अबे अम्मा जी ख़िदमत करे। मुझे महबूब मुस्तफा नौजवानन के पारत कई आ, फरमायई अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात। सजन फरमाए नौजवानो जन्नत खपे वद अबे अम्मा जी खिदमत कयो। अबे अम्मा जी मां मोहम्मद करीम चवां तो कदमन हेठा जन्नत आ, जन्नत अबे अम्मा जे कदमन हेठा आ। जेके सूरतुल सफ जो आयत तिलावत कयूं, सूरत सफ जो आयतूं तिलावत कयूं और सूरत आले इमरान जी हिकड़ी आयत तिलावत कई आ। रब करीम तोखे मुखे ॼाणायो आ। रब फरमायो मोमिनो तव्हां ते थोरो कयो आ, थोरा ई थोरा मूं मथा मालिक जा लाहियां त लहन कीन की गाइण खां गौरा। व इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा। रब जे नेमतुन के गणियों गणे न सघूं, शुमार कयूं करे न सघूं। वॾे में वॾी नेमत, वॾे में वॾी नेमत हिक रसूलुल्लाह ॿियो कलामुल्लाह। रसूलुल्लाह के तव्हां सां कोन ॾिठोसीं, ख़ुदा जो कसम आ जिन रसूल के ॾिठो अॾिजी विया, रंगजी विया, जन्नत भुजी विया। पर लईन अबू जहल जहिड़ा भुली विया, सिद्दीक जहिड़ा कमाए विया, बिलाल हबश जो रहवासी आ पर मुस्तफा जी गुलामी इख्तियार कंदो पियो आ, मक्के में घुमंदो पियो आ। मुस्तफा के मेराज वारे सफर में ओ आवाज जुतीअ जे हलण जो ॿुधण में ईंदो पियो आ। जे पाक मोहम्मद करीम जी सोहबत इख्तियार कई आ, मोहब्बत इख्तियार कई आ, उहे अॾिजी विया। उन्हनि खे त जन्नत जा सर्टिफिकेट मिली विया। तूं असां रसूल खे न ॾिठो आ, ॾिठो आ रब जे कलाम के ॾिठो आ। तॾहिं रब क़ुरान में चयो आ लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। रब दो फरमाए मोमिनो तव्हां ते वॾो थोरो इहो कयो आ जो तव्हां असांखे मुहम्मद करीम जो रब उम्मती बणायो आ। वो मुहम्मद करीम जेको मक़सूद काइनात आ, रब करीम तव्हां असांखे अता कयो आ। तव्हां असांखे उन जो उम्मती बणायई, तव्हां असांखे उन जी गुलामी इख्तियार करणी आ, मोहब्बत मुस्तफा सां करणी आ। मोहब्बत बि एडी जो पैगंबर पाण चई विया, बुधारे विया, समझाए विया, सेखाए विया। साईं जन फरमायो ला युमिनु
अहदुकुम हत्ता अकून अब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। पैगंबर फरमायो ओ मोमिनो जे रब्बा मोहम्मद जी गाल ते यकीन कयो पया। साईं जन फरमा